वेलकम दोस्तों, कड़ा हाल उम्मीद है बिल्कुल ही ठीक हूँ। तो मैं आया हुआ जो पंहिंजो दोस्त मीर सफ़ीउल्लाह मरी बलोच। सो अॼु एक नई वीडियो में मां सां गॾु आहियां। तव्हां दोस्तनि जी सभिनी जी महिरबानी जो मुंहिंजो यूट्यूब खे एतिरो सपोर्ट कयो आहे ऐं मुंहिंजो यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो आहे। अॼु मुंहिंजा 2800 सब्सक्राइबर कंप्लीट थिया आहिनि। त अॼु मां हिकु टिकटॉक जे बारे में वीडियो खणी आयुसि। त मां चयो कुझु मूंखे फ़ाइदो मिलियो, त मां चयो कुझु दोस्तनि खे बि फ़ाइदो मिले त भलो ॻाल्हि आहे। ठीक है दोस्तों, तो अॼु मां ॻाल्हि कंदुसि टिकटॉक के बारे में। टिकटॉक में जो वीडियो वायरल कीअं था थियनि ऐं जहिड़ो तहिड़ो ID को ठाहे उन में तो वीडियो वायरल न थी थो सघे। हाँ मां तव्हांखे हिकिड़ो ॿियो ॻाल्हि ॿुधाईंदुसि, हुन में सिंपली तव्हांजा वीडियो वायरल थी वेंदा। त तव्हांखे छा इस्तेमालु करिणो आहे, छा न इस्तेमालु करिणो आहे। ठीकु आहे, त अॼु मां उन जे बारे में ॻाल्हि कंदुसि। वीडियो खे स्किप न कजो। जेकर चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कजो, छो त असां पंहिंजे चैनल ते अहिड़ा वीडियो खणी ईंदा कयूं ऐं तव्हां बि असांजो चैनल जो हिकु हिसो थी वञो। ठीकु आहे, त अॼु असां वीडियो खे स्टार्ट था कयूं। सभिनि खां पहिरीं तव्हांखे छा करिणो आहे, सभिनि खां पहिरीं तव्हांखे पंहिंजो टिकटॉक अकाउंट ओपन करिणो आहे। ठीकु आहे, टिकटॉक अकाउंट ओपन करण खां पोइ ही ॾिसी सघो त तव्हां वटि कुझु अहिड़ो ऑप्शन ईंदो। हीउ मुंहिंजो भाउ जो ID आहे जेको मां तव्हांखे सम्झाइण जे वास्ते ॿुधायां थो। ठीकु आहे, हाणे तव्हां काफ़ी सारा वीडियो ॾिसो हिते टिकटॉक में अंदरि हलनि पिया। ही तव्हां ॾिसी सघो था। जेकॾहिं ही मुर्शद जी पंहिंजे वीडियो में ही हैशटैग यूज़ न करे त हिन जो वीडियो वायरल नथी थी सघनि। सिर्फ़ु तक़रीबन 2000 या 2500 लाइक अचनि ईअं ईंदा, छो जो उहे बि फॉलोअर्स जे अंदरि हलंदा, फॉर यू में न हलंदा। वीडियो हलण जो मक़सदु इहो आहे फॉर यू में त वीडियो हैशटैग खणी थो वञे। जेको हैशटैग ट्रेंडिंग में हूंदो उहो सभिनि खां वधीक वायरल करे थो, मिलियन में व्यूज़ खणी थो अची सघे। ठीक है, अॼु जो ॻाल्हि करण जो मक़सदु इहो आहे त तव्हां पंहिंजे हर वीडियो में हैशटैग खे यूज़ कयो। पर हैशटैग बि यूज़ करण खां पोइ कहिड़ो हैशटैग यूज़ कयो, हैशटैग त जाम आहिनि, त उन्हनि जे बारे में अॼु मां ॻाल्हि कंदुसि। सभिनि खां पहिरीं तव्हां पंहिंजो टिकटॉक अकाउंट ओपन कजो। ठीकु आहे, ओपन करण खां पोइ सभिनि खां पहिरीं तव्हांखे प्लस जो आइकन ते क्लिक करिणो आहे। ठीकु आहे, प्लस जे आइकन ते क्लिक करण खां पोइ हाणे हीउ ॾिसी सघो था तव्हांजे साम्हूं कुझु अहिड़ो इंटरफेस अची वेंदो। ठीकु आहे, जेकर तव्हां पंहिंजो गैलरी में वीडियो खणी सघो था त हीउ ॾिसी सघो था अपलोड जो ऑप्शन ॾिए थो। त हीउ सिंपली ॾिसो त मुंहिंजो गैलरी ओपन थियो आहे, जेको मूं वटि फ़ोटू पिया आहिनि। जेकर तव्हां वीडियो ठाहिण था चाहियो त सिंपली IM जो फ़ोटू ठाहिण था चाहियो त सिंपली IMG ते क्लिक कयो। हीउ ॾिसी सघो था मूं वटि काफ़ी सारा फ़ोटू अची विया। त मां वीडियो ठाहिण थो चाहियां, सिंपली मां हिन वीडियो खे हणी थो छॾियां। ठीकु आहे, हिन वीडियो खे हणी थो छॾियां। हीउ तव्हां ॾिसी सघो था मूं वटि हिते अची वीडियो मौजूदु थी वियो आहे मुंहिंजो। ठीकु आहे, हाणे तव्हां ॾिसी पंहिंजो अखियुनि में। ठीकु आहे, सभिनि खां पहिरीं तव्हांखे नेक्स्ट करिणो आहे। ठीकु आहे, हलड़े बैटरी तूं वञी पंहिंजो अखियुनि जो इलाज करा, तुंहिंजी छा औकात आहे। पोइ वरी नेक्स्ट करिणो आहे। ठीकु आहे, नेक्स्ट करण खां पोइ वरी तव्हांखे नेक्स्ट करिणो आहे। ठीकु आहे, नेक्स्ट करण खां पोइ हाणे तव्हां ॾिसी सघो था हिते तव्हांखे 3 ऑप्शनूं ॾिए थो जेको अनेबल थियल आहिनि। पहिरीं टिकटॉक वारा पाण अनेबल था कनि। ऐं ॿियो ऑप्शन हीअ आहे त तव्हांखे हिते हाणे तव्हां ॾिसी सघो था। ऐं काफ़ी सारा अहिड़ा दोस्त हूंदा आहिनि जिन जो वीडियो प्राइवेट थी सघे थो, प्राइवेट हूंदो आहे, उन जे करे कंहिं वटि बि हुनजो वीडियो शो नथो थिए। बल्कि जेकॾहिं हुन फॉलो कंहिं न कयो आहे तेसीं ताईं कंहिं वटि बि तव्हांजा वीडियो शो न कंदा। त बराए महिरबानी करियो पंहिंजे वीडियो खे पब्लिक करे छॾियो। हीउ ॾिसी सघो था मूं जो पब्लिक में टिक आहे। हाणे हिते ॾिसी सघो था हीउ फ्रेंड्स ऐं प्राइवेट आहे। जेकर प्राइवेट कंदो तव्हांजो वीडियो कंहिं वटि शो न कंदो, जेकर फ्रेंड्स कंदो तव्हांजो ख़ाली फॉलोअर्स वटि वीडियो शो कंदो। ठीकु आहे, त मुंहिंजो पब्लिक थियल पियो आहे। पब्लिक थियण खां पोइ हीउ हैशटैग जो टिकटॉक बल्कि पाण ऑप्शन ॾिए थो, हीउ तव्हां ॾिसी सघो था। त मां अॼु तव्हांखे हिकिड़ो हैशटैग ॿुधाईंदुसि, तव्हां हुन हैशटैग खे हणंदो त इनशाला तव्हांजो वीडियो वायरल थी वेंदो। सभिनि खां पहिरीं तव्हांखे हैशटैग लॻाइणो आहे। हैशटैग लॻाइण खां पोइ तव्हांखे हिते लिखो आहे ट्रेंड। ठीकु आहे, ट्रेंड लिखी वरी हिते 2020 लिखी छॾियो। ठीकु आहे, हीउ तव्हां ॾिसी सघो था। वरी अॻिते करिणो आहे, वरी तव्हांखे लिखिणो आहे, वरी तव्हांखे ट्रेंड लिखिणो आहे, ट्रेंड। ठीकु आहे, ट्रेंड लिखी वरी 2020 लिखी छॾियो। ठीकु आहे, वरी तव्हांखे हिते लिखिणो आहे 0000 यको 0। ठीकु आहे, यको तव्हांखे 0 लिखिणो आहे। ठीकु आहे, 0 लिखण खां पोइ वरी हिते 1K लिखिणो आहे। ठीकु आहे, वरी तव्हांखे हैशटैग ॾियणो आहे। हैशटैग खां पोइ वरी तव्हांखे 0 ॾियणो आहे। ठीकु आहे, हीउ तव्हां ॾिसी सघो था। वरी तव्हांखे 1 ॾियणो आहे, वरी तव्हांखे K ॾियणो आहे। ठीकु आहे, हीउ ॾिसी सघो था मूं ॾेई छॾियो आहे। वरी तव्हांखे हैशटैग यूज़ करिणो आहे। हैशटैग यूज़ करण खां पोइ वरी तव्हांखे हिते लॻाइणो आहे न्यू। ठीकु आहे, न्यू लॻाइण खां पोइ वरी थोरो हिनखे स्पेस ॾिजो। वरी तव्हांखे हिते लिखाइणो आहे चैलेंज टिकटॉक। हाणे हिते तव्हां ॾिसी सघो था, वरी हिनखे थोरो अॻिते कजो। ठीकु आहे, हाणे हिते ॾिसी सघो था चैलेंज टिकटॉक अची वियो आहे पाणे पाणे। ठीकु आहे, वरी तव्हांखे हिते लॻाइणो आहे सिंध वाले। हीउ तव्हां ॾिसी सघो था सिंध वाले अची वियो। वरी तव्हांखे लॻाइणो आहे FYB। ठीकु आहे, वरी स्पेस, वरी हैशटैग, वरी FYB। ठीकु आहे,
वरी स्पेस वरी हैशटैग वरी FYP, ठीकु आहे। ये हैशटैग तव्हांखे लॻाइणो आहे। हिन ई हैशटैग मां तव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾेई छॾियो, जेकॾहिं तव्हांखे सम्झ में न आयो त तव्हां हुतां खां बि खणी सघो था, कॉपी करे ऐं हिते पंहिंजो हिते पेस्ट करे सघो था, ठीकु आहे। सिंपली तव्हांखे छा करिणो आहे, पोस्ट करिणो आहे पंहिंजो वीडियो, ठीकु आहे। पोस्ट करण खां पोइ हिकदमि तव्हांखे फॉर यू में अचिणो आहे, ठीकु आहे। फॉर यू में अचिणो आहे। फॉर यू में अचण खां पोइ वरी तव्हांजो कुझु मिंटनि खां पोइ वीडियो वेंदो हलियो, ठीकु आहे। वीडियो ईंदो हलियो, वरी तव्हां पंहिंजो मीं ते अचिजो, ठीकु आहे। मीं ते अचण खां पोइ वरी तव्हां पंहिंजो जेको ID आहे, जेकॾहिं तव्हांखे केरु चवे थो त तुंहिंजो टिकटॉक ID जो नालो छा आहे, त सिंपली तव्हां एडिट प्रोफाइल ते क्लिक करे छॾियो, ठीकु आहे। एडिट प्रोफाइल ते क्लिक करण खां पोइ हिते मुंहिंजो मीर अज़हर हुसैन मरी लिखियलु आहे, ठीकु आहे। जेकॾहिं तव्हांजो जेको बि नालो आहे हिते लॻाए छॾियो। जेको माण्हू तव्हांजो ID खे सर्च कंदो हिन ई नाले सां पहिरीं ईंदो, ठीकु आहे। जेकॾहिं तव्हांजो पुछंदो तव्हां यूज़र नालो छा आहे, ठीकु आहे। हीअ तव्हां ॾिसी सघो था, तव्हांजो यूज़र नालो आहे, ठीकु आहे। न्यू टैलेंट सिंधी मूवी जेको मुंहिंजो पहिरीं यूट्यूब चैनल जो नालो हो, सो मूं चेंज करे छॾियो आहे। हीअ मुंहिंजो यूट्यूब सां कनेक्ट आहे, यानी कि जीमेल सां कनेक्ट आहे हीअ ID, ठीकु आहे। त सिंपली मुंहिंजो वीडियो थी वियो अपलोड। वीडियो अपलोड थियण खां पोइ थोरो टाइम वठंदो, तक़रीबन 5 खां 20 मिंट वठंदो, पोइ मुंहिंजो वीडियो थी वेंदो अपलोड, ठीकु आहे। वीडियो अपलोड थी वेंदो, जीअं अपलोड थी वेंदो त इंशाल्लाह फॉर यू में हलंदो। त तव्हां पंहिंजो वीडियो खे हैशटैग यूज़ कयो। जेकॾहिं हैशटैग यूज़ न कंदो तव्हांजो वीडियो बिल्कुलु बि न चढ़ंदो। हैशटैग एनी हाउ आहे, लाज़मी आहे, ठीकु आहे। अॼु जी वीडियो इहो, जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आयो त वीडियो खे लाइक कंदो, शेयर कंदो, पंहिंजे दोस्तनि सां। मिलंदासीं हिकु नेक्स्ट वीडियो में। हींअर जे लाइ एतिरो ई काफ़ी हो। अल्लाह हाफ़िज़, बाय बाय, टेक केयर।